मुफ्ती साहब, मेरा सवाल ये है कि एक बंदा फ़ौज की ड्यूटी करते हुए शहीद हो गया। उसके वरसा में उसका वालिद, एक बीवी, 3 छोटे बच्चे यानी 2 बेटे और 1 बेटी मौजूद है। अब सवाल ये है कि मैयत का वालिद मैयत के ईसाल सवाब के लिए उसकी मिल्कियत से उम्रा करना चाहता है और मैयत की बीवी ने भी इजाज़त दी है। क्या वो मैयत के कुल तरका से उम्रा कर सकता है या नहीं? जेको भी शख्स फ़ौत थी वञे न त उन जी मिल्कियत मञा सभ खां पहिरियां उन जे कफ़न दफ़न जो इंतज़ाम कजे, जेको शरीयत जो उसूल आहे। जेकॾहिं कफ़न दफ़न जो इंतज़ाम को ॿियो थो करे, भाउ थो करे, चाचो मामो थो करे, त पोइ उन जे इहो ॾिसजे त मैयत जे मथां कर्ज़ केतिरो आहे, उन कर्ज़ जी अदायगी कजे। कर्ज़ जी अदायगी करण खां बाद ॾिसजनि त उन मैयत जा वारिस केतिरा आहिनि, त मैयत जे वारिसनि में उन जी मिल्कियत तक़सीम कई वेंदी। असांखे फ़िक्र छा हूंदी आहे? सभ खां पहिरियों ख़ैरात जी फ़िक्र हूंदी आहे। मैयत जी मिल्कियत मंझूं केतिरा असांजा क़रीबी रिश्तेदार आहिनि, मैयत दफ़न करण जे लाइ खणी वेंदा आहियूं ऐं पोयों उहे मैयत जी मिल्कियत मंझूं ढोर ज़बह कंदा आहिनि। हालांकि शरीयत में इहो जाइज़ न आहे। मिल्कियत उहा तक़सीम करणी आहे ऐं जेकॾहिं उन जा नंढड़ा ॿार आहिनि, जीअं हिन सवाल वारे लिखियो आहे त उन जा 3 नंढा ॿार आहिनि यतीम, त उन जी मिल्कियत मंझां यतीमनि जो हिसो कढणो आहे अॻ में। बाक़ी जेकॾहिं बालिग़ मौजूदु आहिनि, बालिग़नि जे हिसे मां उहे पाण जेकॾहिं चाहिनि त ख़ैरात करे सघनि था। यतीमनि जे हिसे मां ख़ैरात कॾहिं बि न थींदी आहे, भलजां उहे इजाज़त छो न ॾियनि, छो त नंढड़ो ॿारु शरीयत में इजाज़त जो मुकल्लफ़ न आहे। जेकॾहिं नंढो ॿारु चए न हा मां इजाज़त ॾियां थो, शरीयत में उन जी हा न क़बूल न आहे, हा करे या न करे, शरीयत में क़बूल न आहे, छो त यतीम आहे। जॾहिं बालिग़ थींदो उनखे सम्झ में ईंदी त मिल्कियत छा हूंदी आहे। त इन सवाल जे अंदरि बि जेको साहिल पुछियो आहे त मैयत जो वालिद चाहे थो त मां मैयत जी मिल्कियत मंझूं सवाब ख़ातिर उमिरो करे अचां, त इहो शख़्स पंहिंजे हिसे मां, वालिद जो इन में 6 हिसो बणंदो, सुदुस बणंदो, ऐं घरवारी इजाज़त ॾिए थी, घरवारी जो 8 हिसो बणंदो, पंहिंजे 6 हिसे मां ऐं घरवारी जे 8 हिसे मां वञी करे उमिरो करे अचे। लेकिन यतीमनि ॿारनि जे हिसे मां न उमिरो करे सघे थो, न ख़ैरात करे सघे थो। अल्लाह साईं सम्झण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए।